अस्सलाम नाज़रीन, मेहरान टीम में भली कार मां हाँ मुबशर सोलंगी। सबका पेरी एक नजर हेडलाइन ते। ईरान जो सुप्रीम लीडर आयतुल्लाह खामनाई अमरीका ऐं इसराइल जे हमले में शहीद। ईरान जी सरकारी मीडिया तस्दीक कंदे चयो आहे त ईरानी सुप्रीम लीडर जी शहादत संदसि ऑफिस में थी। हमले में आयतुल्लाह खामनाई जी धीउ नाठी ऐं ॾोहिटी भी शहीद। सुप्रीम लीडर जी शहादत ते ईरान पारां 7 ॾींहं मोकल ऐं 40 ॾींहं सोग जो ऐलान। ईरान जो चीफ ऑफ आर्मी स्टाफ अब्दुर्रहीम मूसवी भी हमले में शहीद। आयतुल्लाह खामनाई जे सलाहकार अली शमखानी जी शहादत की तस्दीक। इसराइली मीडिया जो चवणु आहे त ईरानी सदर मसूद पिज़िकशाह, अॻूणे सदर अहमदी निजात ऐं ॿियनि खे बि निशानो बणायो वियो। ईरान में सुप्रीम लीडर जी शहादत ख़िलाफ़ माण्हू रोडनि ते निकिरी आया। तेहरान में इनकलाब स्क्वायर ते समें माण्हू जमा। अमरीका ऐं इसराइल ख़िलाफ़ नारा। इमाम रज़ा जे रोज़े ते कारो झंडो फड़कायो वियो। इराक में मुक़दस रोज़न मथां सुर्ख लाइटूं रोशन। शहीद आयतुल्लाह खामनाई जो आख़िरी पैगाम सोशल मीडिया ते जारी। पंहिंजे आख़िरी पैगाम में आयतुल्लाह खामनाई चयो आहे त ईरानी क़ौम इस्लामी असूलनि खे ॼाणे थी। ईरानी क़ौम खे ख़बर आहे त छा करणो आहे। पासदाराने इनकलाब सुप्रीम लीडर जी शहादत जो पलान वठण जो ऐलान करे छॾियो। पासदाराने इनकलाब दावा कई आहे त नार जे मुल्कनि में अमरीका जे 14 फ़ौजी अॾनि खे निशानो बनायो वियो आहे, जिन में समें अमरीकी फ़ौजी मारिजी विया आहिनि। पासदाराने इनकलाब जे तर्जुमान जो वधीक चवणु आहे त ईरानी फ़ौज जो ऑपरेशन पूरी ताक़त सां जारी रहंदो। अमरीका जे फ़ौजी अॾनि मथां ईरानी फ़ोर्सिस जा हमला वधीक शिदत सां कया वेंदा। अमरीकी सदर पारां ईरान मथां वधीक हमलनि जी धमकी। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त बहितर आहे त ईरान अॼु हमला बंदि करे छॾे। हमला कया त वॾी ताक़त सां निशानो बनाईंदासीं। व्हाइट हाउस में मीडिया सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त खामनाई जो मौत इंसाफ़ आहे। ईरानी अवाम पंहिंजो मुल्क वापसि वठे। हदफ़ हासिल करण ताईं शदीद बमबारी जारी रहंदी। अमरीका ऐं इसराइल पारां ईरान मथां हमले खां पोइ सलामती काउंसिल जो इजलास। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरस चयो आहे त ईरान मथां अमरीका ऐं इसराइल जी अगराई मज़म्मत जोगी आहे। ईरान जो रद्दअमल पूरे ख़िते ताईं पखिड़िजी रहियो आहे। तकरार जे पुरअमन हल खां सवाइ को बि ऑप्शन न आहे। एंटोनियो गुतरस वधीक चयो आहे त ईरान मथां हमले ऐं ईरान जी जवाबी कार्रवाई खां पोइ दुनिया जो अमन ख़तरे में पइजी वियो आहे। ईरान जे हमले ते सफ़ारतकारी जो मौक़ियो ज़ाया करण ते अफ़सोस आहे। गॾियल क़ौमुनि में पाकिस्तानी नुमाइंदे पारां ईरान मथां हमले जी मज़म्मत। नार जे मुल्कनि मथां हमलनि जी बि पाकिस्तान पारां मज़म्मत। पाकिस्तानी नुमाइंदे आसिम इफ्तिखार चयो आहे त केतिराई अरब मुल्क ॻाल्हियुनि जी हिमायत करे रहिया हुआ। ॻाल्हियुनि दौरान सफ़ारतकारी खे डीरेल कयो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इलाइक़ाई सूरतहाल ते हंगामी इजलास सॾाए वरितो। फ़ौजी क़यादत ऐं इंटेलिजेंस सरबराह शरीक थींदा। अफ़गानिस्तान ऐं ईरान जे हवाले सां मामलनि ते ग़ौर वीचार कयो वेंदो। मौजूदा इलाइक़ाई सूरतहाल ऐं मुल्की पॉलिसी ते मुशावरत कई वेंदी। कराची में अमरीकी कौंसल खाने ॿाहिरां एहतजाज ऐं चकरियूं, 9 ॼणा मारिजी विया। ईरानी सुप्रीम लीडर जी शहादत ते समें माण्हू रोडनि ते निकिरी आया। मछरल माण्हुनि पारां अमरीकी कौंसल खाने में दाख़िल थियण जी कोशिश। भञ-डाह, पुलिस मथां पथरा। रेस्क्यू अमले जो चवणु आहे त चकरियुनि दौरान 9 ॼणा मारिजी विया आहिनि ऐं 24 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस मूजिबि मुज़ाहिरनि कौंसल खाने मथां पथराव कयो। शैलिंग करे एहतजाज कंदड़नि खे छिड़-विछिड़ कयो वियो। वॾे वज़ीर अमरीकी कौंसल खाने वाक़े जी अणधुरी जांच जी हिदायत करे छॾी। छिकतनि दौरान इंसानी जानियूं ज़ाया थियण ते ॾुख ऐं अफ़सोस जो इज़हार। वॾे वज़ीर सैयद मुरादुल शाह चयो आहे त मुल्क जंगी सूरतहाल में आहे। अमन ख़राब करणु मुनासिब न आहे। वॾे वज़ीर ईरान जे सुप्रीम लीडर जी शहादत ते अफ़सोस जो इज़हार कंदे चयो आहे त सिंध जो अवाम ॾुख जी हिन घड़ीअ में ईरानी अवाम सां बराबर जो शरीक आहे। ईरान मथां हमले ऐं ईरानी सुप्रीम लीडर जी शहादत ख़िलाफ़ सॼी सिंध में एहतजाज। काज़ी अहमद, सकरन, दोड़, मक़सूदोरिंद, चौदगी, ॾखण में शटरबंद हड़ताल। लाड़काणो, जकाबाद, खैरपुर, उमरकोट, शहदादपुर ऐं न्यू सईदाबाद में मुज़ाहिरा। टंडोजाम, उबाड़ो, नगर पार्कर, बांधी, राणीपुर ऐं वारह में माण्हू रोडनि ते निकिरी आया। पाही पांधी, खड़ा, टिकराठो, खानपुर महर, राधण, पीरवसण, कुंडरी, मांझंद ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी रैलियूं ऐं मुज़ाहिरा।